الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له سبحان الله ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ونهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمد عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء أمته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم سبحان الله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود موجي ابھی بتائیں اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم حمد و سلام کے بعد صدر گرامی قدر پیر طریقت عمل شریعت مخدوم اہل سنت حضرت قبلہ سائیں سید شاہ محمد شاہ لکیاری دامت برکاتہ العالیہ سجادہ نشین آستانہ عالیہ حضرت شاہ صدر الدین لکیاری لکی شاہ صدر سیوڑ شریف آئی اسٹیج دے موجود اسانجا معزز علماء اہل سنت اسانجا پیارا دوست عزیز
भाइर ऐं मुंहिंजे आॾो मौजूद प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम। कॾहिं कॾहिं इंसान खां भुल थींदी आहे, चुक थींदी आहे। भुल चुक शरीयत में माफ़ आहे। शरीयत पाक जो कानून आहे त इंसान खां जेका बेसर में ॻाल्हि थी वञे हुन में अमद शामिल न आहे, यानी ॼाणी वाणी शामिल न आहे, तो वह माफ़ा इंसान मुरक्कब मिनन निस्यान ख़ता वन निस्यान। इंसान खां चुक बि थींदी आहे, ग़लती बि थींदी आहे, उहा उहा माफ़ूम थी आहे। छो चुक पकड़ण त मुंहिंजो कमु कोन्हे जो मां चुक पकड़ियां, मुंहिंजो कमु आहे यादि कराइणु ऐं तव्हांखे नसीहत करणु। माशाअल्लाह असां सदा जलसनि में ईंदा आहियूं ऐं तव्हां नारा हणंदा आहियो, ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। नारे तकबीर बि लॻंदो आहे, दिलि ठरी पवंदी आहे। नारे रिसालत बि लॻंदो आहे, दिलि ठरी पवंदी आहे। नारे तहक़ीक़ बि लॻंदो आहे, सीनो ठरी पवंदो आहे। नारे हैदरी बि लॻंदो आहे, सीनो ठरी पवंदो आहे। नारे गौसिया बि लॻंदो आहे, सीनो ठरी पवंदो आहे। पर तव्हां खां अॼु वेसर थी वई आहे, तव्हां नारे विलायत कोन हणी सघिया। ॻाल्हाइण वारे वीचारे असां आयासीं जोश में, जज़्बे में, सादात आया, तशरीफ़ वठी आया, यानी वरी कोन थियो हूंदो। ज़ाहिर आहे वेसर थी गया इंसान खां। मां उहो अॻे ई अर्ज़ु कयो त इहा का पकड़ कान्हे, इहा आहे यादगिरो। छो त हीअ कचहरियूं जेकी आहिनि उहे यादगिरे जे लाइ आहिनि। हाणे तव्हां ज़ोर सां इन नारे जो जवाबु पाण ॾेई छॾियो त सभु ख़ुशि थी वेंदा। तव्हांजी ख़िदमत में वक़्तु तव्हांजो क़ीमती आहे। मां त फ़क़ीर हुअईं इन कम जे लाइ आहियां, रातियूं जाॻणु, सफ़र करणु। अलाह मूंखे ताज इहो अता फ़रमायो आहे ऐं अलाह खां दुआ आहे बिना ॾेखा वञे। अलाह से रियाकारी खां पनाह अता फ़रमाए। अलाह से इहो मुंहिंजो ताज सदा सलामत रखे। अलाह तबारक व तआला मूंखे इहो सदा नसीब फ़रमाईंदो रहे ऐं हूस वारनि जी हूस खां, नाज़ुरनि जी नज़र खां ऐं दिलि में बुरी ॻाल्हि रखण वारनि खां अलाह तव्हांखे बि बचाए, वो मिस्कीन खे बचाए। मां पंहिंजे मौज़ू जे मुनासिबत सां तव्हां जमात जे आॾो आयतूं तिलावत कयूं आहिनि। इंशाअल्लाह ताला उन मुताबिक़ अर्ज़ु कंदुसि। तव्हांजे जो के प्रोग्राम जा असांजा जेके मुअज़्ज़ज़ मेज़बान आहिनि, जिन जो इश्तिहार में तव्हां नालो ॾिठो, असांजी जमात जा मुअज़्ज़ज़ आहिनि। अलाह उन्हनि खे इज़त अता फ़रमाई आहे। असांजा वसाण बिरादरान मूंखां वधीक तव्हांजे शहर जा आहिनि। तव्हां उन्हनि खे सुञाणो था। उन्हनि ही ख़ूबसूरत प्रोग्राम रखायो आहे ऐं उन्हनि जो मक़सदु इन मां न को दुनिया आहे, अलाह उन्हनि खे दुनिया जाम ॾिनी आहे, न को सियासी मक़सदु आहे, सियासत जा ॿिया ॾींहं हूंदा आहिनि। अलाह जे घर मस्जिद में न का सियासत आहे, न को छा आहे। तव्हां बि हिननि खे दुआ कयो ऐं मां बि हिननि खे दुआ थो कयां त अलाह ताला हिननि खे दीन जो जज़्बो ॾिनो आहे, अञा वधीक रब बरकतूं अता फ़रमाए। इन प्रोग्राम जे शुरूआत में ई उन्हनि खे दुआ ॾियूं था। वसाण फैमिली, वसाण बिरादरान, बिलख़ुसूस असांजो मोहतरम ऐं मुकर्रम फ़क़ीर सरफराज़ अहमद बाबू वसाण साहब जेको दीन सां हिकिड़ो ताल्लुक़ रखे थो, मुहबत रखे थो ऐं उन सां जेके तव्हां मस्जिद वारा आहियो, उन सां ताउन करण वारा आहियो। मां केतिरनि जा नाला खणायूं, उथंदे ई तव्हांखे मां दुआ ॾेई थो छॾियां। जेको वरी अॻिते अलाह वारनि जो ज़िक्र कयो, मां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। आलिम जेके आया आहियो उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां प्यारी जमायत जो शुक्रगुज़ार आहियां। हज़रत क़िबला साईं जन सेवन शरीफ़ खां तशरीफ़ वठी आया, साईं जन जो शुक्रगुज़ार आहियां। मेज़बाननि जो शुक्रगुज़ार आहियां। हाणे घुरो दुआ अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हक़ सच ॿुधी हक़ सच जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके हाफ़िज़ हुजनि ऐं आलिम हुजनि ऐं हेॾे अवाम में वेठा आहिनि, जे लतड़ न थिए ऐं तकलीफ़ न थिए त आराम सां थोरो थोरो इत्मीनान सां सुरी हेॾा असांजे साॼे काबे जिथे उन्हनि खे जॻह मिले उते वेही रहनि। पर जे पाण पसंदि कनि किथे वेहण त उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। तवजो मूं ॾे हुजे, तवजो फ़रमाईंदव ऐं मां तव्हां सां क़ुरान पाक जी रोशनीअ में अल्लाह जे वलीअ जे मुताबिक़ चंद मारोज़ात अर्ज़ करणु घुरां थो।
पर उन खां अॻे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं ते दुरूद ऐं सलाम खे भेरो
अब कुरान के नाज़िल कयो खड़ी के राय जिब्रील खड़ी के राय जिब्रील ऐं जे सीने मुबारक ते कुरान नाज़िल थियो वो उठो मुहम्मद अल्लाह ताला उन प्यारे पाक जो निशानी बयान फरमायो कुरान पाक हक नबी जो कलाम नाहे हज़रत साईं शाह साहब सिल्ला जो बयान नाहे हाजी साहब जो बयान नाहे ऐं बे इंसान जो बयान नाहे अल्लाह ताला इरशाद फरमायो अल्लदीना आमनू व कानू यत्तकून अल्लाह जे वली जी बड़ी निशानी यवा त अल्लाह जो वली बेईमान कोन हुंदो अल्लाह जो वली पाण बि ईमान वारो हुंदो त जिन खे बि ईमान जी दौलत उन जे दर तां नसीब थींदी अल्लदीना आमनू वे ईमान वारा हुंदा पर निशानी जी अल्लाह ताला इहा बयान फरमाया है भी का निशानी मेरा कुरान पाक की आयत में रब जलाल बयान फरमाया अल्लाह फरमाया व कानू यत्तकून वो के माना है ईमान वाला हुंदा है उन सा गदो गद तकवा है परहेज़गारी जा साहिब हुंदा है नमाज को न छड़ींदा है तहज्जुद को न छड़ींदा है जिक्र को न छड़ींदा है इशराक को न छड़ींदा है खैर जा कम को न छड़ींदा है वो पाण तमदे मकाम वाला हुंदा है पर हुन जे दर ते जे करे चोर ब अची नींदो आ हुन जे मथा नज़र कंदा हुंदा उनखे वक्त जो वली बनाए छड़ींदा अल्लदीना आमनू परिनिशानी उनजी ही गवा तवे ईमान वारा हुंदा इन जो मतलब आ त काफर कदे बि वली नथो थी सके वली थींदो वो जे मोहम्मद करीम जे मथा कलमो पढ़ियो तव्हां कॾहिं कॾहिं चवंदा आहियो तव्हां बि ग़लती कंदा आहियो छो त क़ुरान पाक खे तव्हां ई असां वेड़े करे रखी छॾियो आहे असां क़ुरान पाक ते अमल जे लाइ तयार कोन आहियूं असां क़ुरान पाक खे फ़ैसिलनि जे लाइ मथे ते खणण जे लाइ असां हाज़िर आहियूं असां तयार आहियूं पर अमल जो टाइम आहे त असां अमल क़ुरान ते करण जे लाइ हर किस तयार कोन आहियूं पोइ कॾहिं कॾहिं तव्हां चवंदा आहियो हाओ भिटा की त भिटाइया पर मतन पे मतन वाणी हो हाओ सही भिटाइया मतन को लगन माना ता विलायत जी गाल ते सोने अब्दुल लतीफ जी कयो था मतन जी मंसला अदा कुरान सचो चो कुरान करा छो थोरो मैं बस सुभान तो कुरान सचो कुरान सचो अल्लाह ताला वली जी निशानी बयान फरमाया अल्लाह ताला फरमायो वली जी निशानी परी ही यवा अल्लदीना आमनू जेको वली हुंदो आ वो ईमान वारो हुंदो आ वो बेईमान हरगिज़ कोन हुंदो आ न को बदन वली आ न को छेतन वली आ न को आम ज़माने में जेके वाणियुनि जा नाला हणनि था अदा जे कलमो कोन पढ़ियो आ वो हरगिज़ वली कोन थो थी सघे तॾहिं हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई हक़ीक़ी फरमायो आ चवंदो हर दम कन हर नाम धोवन निहाड़ी धोतिया मन लग जाऊं मीम सां कूड़ा कन कलाम ओए बिना मोहम्मद जा वकम नहीं दोगो अल्लदीना आमनू आहे त उन खां पोइ वक़्ति ॾिसो त हिन में मकानू यत्तकून बि आहे रुगो ईमान जी बि रुगो ॻाल्हि कान्हे जेकॾहिं चवे त मां कलमो भरियो आहे जेकॾहिं चवे त मां मुस्लमान आहियां पर नमाज़ जो मुनकिर आहे त भी वली नाहे ज़कात जो मुनकिर आहे त भी वली नाहे अदा महबूब ते सलात व सलाम जो मुनकिर आहे त भी हरगिज़ वली नाहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ खैरात जो मुनकिर आहे त भी वली नाहे अल्लाह फरमाए थो क़ुरान पाक हक़ नबी जो कौल नाहे ऐं मौलवी साहब जो कौल नाहे अल्लाह फरमायो ये ॿ निशानियूं जेके हिन आयत में रब बयान फरमायो है ये हूंदस वली
वली हुआ मां गाल सोड़ी ऐं मुख्तसर करे अर्ज कया मुंहिंजा भाउ अज़ीज़ वली हुजे कोई उनखे या जेको सुन्नत जमायत वारो या रसूल अल्लाह चवण वारो ऐं हक़ चार यार खे मञण वारो हूंदो आहे। त मुआशरे में तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त ईमान वारा त माशा अल्लाह घणा ई सदाइनि पिया घणनि खे ई दावा त आउं बि वली आहियां आउं बि ईमान वारो आहियां मां भी ईमान वारो आया मुझे भाव अजीज पर हर कलमा पढ़ने वाला मुसलमान नहीं होता। मुझे महबूब जे ज़माने में हबीब जे पुठियां नमाज़ूं पढ़ंदा पर उतां उथी ॿाहिरि वञी हबीब जे बरख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदा उहे असहाब में शामिल कोन हा। ख़बरदार ख़बरदार पता ज़हन में इहो वहम अचे न न छो त मुंहिंजो महबूब मदीने वारो हर हिक खे सुञाणींदो हबीब सिद्दीक़ बि सुञातो हबीब फारूक बि सुञातो हबीब उस्मान गनी बि सुञातो हबीब हैदर करार खे बि सुञातो हबीब पंहिंजा सब असहाब बि सुञाता त मुंहिंजे महबूब जे सीने में जेके मुनाफ़िक़ हा उन्हनि जो बि इल्मु हुयो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ रुगो कलमो 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 कुझु कोन्हे ख़बर पवंदी त तुंहिंजी दिलि मदीने वारे पीर सां कीअं अल्लाह तव्हां असांखे पैदा फरमायो ही कुल काइनात अल्लाह पैदा फरमाई तव्हां असां छा लाया टुकड़नि लाइ पैसनि लाइ गॾु कयूं माल मता धन दौलत शादियूं कयूं ॿार ॼणियूं बसि क़ुरान थो पुछे अबाद ये जेको निकाह हुआ इहो ख़ासि अमल इहो जानवर बि कंदा जुफ्ती जेको आहे जानवर जी थींदी आहे। जेकॾहिं रुगो शादियूं करणु इंसानियत जो नालो आहे त वो जानवर खे के घोड़े खे इंसान जो न जे खाइण फ़क़ति इंसानियत जो नालो आहे वो जानवर खाइनि था। इंसान ॿिनि टंगुनि ते हलण वारे खे कोन चयो रुगो महज़ अकुल रखण वारो जंहिं ते हैवानियत जो ग़लबो आहे उहो बि इंसान न आहे। अॼु त क़ुर पाक खां पुछूं त इंसान आहे तव्हां असांखे दवा इंसान इंसान मां तव्हांजो इनकार कोन थो करे सघां सभु इंसान आहिनि पर इंसान कहिड़ा जेके क़ुर इंसान चयो आहे ऐं उन हज़रत इंसान जे लाइ अल्लाह ताला कुल जहान पैदा फरमाया जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते चाँद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते खेतियाँ सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते सारा जहां तेरे लिए और तू खुदा के वास्ते। ये सब्जियों तुझे लाया है ये जानवर तुझे लाया है ये गाड़ियों तुझे लाया है ये आसमान ते टिम टिम करने वाला सितारा तुझे लाया है ये आसमान ते जेको चंद्रो आहे इहो अल्लाह तुझे लाइ पैदा फरमायो आहे तो जन फलन में मिठा जो इन चंद्रमा पैदा थींदो आहे यादि रखजा फल पचंदो सिज जे तपश ते आहे पर इन में मिठा जो सिज जे तपश ते पैदा कोन थींदो आहे बल्कि इन जे अंदर मिठा जो मिठास है मिठास जेको इन जे अंदर मिठास वा जेको मिठा जो आहे इहो चंड जे ज़रिए पैदा थींदो आहे जॾहिं चंड जी चंडण थींदी आहे त इन जे अंदर मिठा जो पैदा थींदो आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ चंड तो लाइ सिज तो लाइ बनी तो लाइ ॿार तो लाइ हिलाल निकाह तुंहिंजे लाइ औलाद खां त रब मांगो आहे औलाद तुंहिंजे लाइ हे मस्तियूं तुंहिंजे लाइ हे कुल जहान तुंहिंजे लाइ पर जॾहिं तुंहिंजी वारी आई त क़ुर ॿुधायो मिठे मुहम्मद करीम ॿुधायो तूं हिन जहान जो न बल्कि अल्लाह जे लाइ रब तोखे पाण पैदा फरमायो आहे। सुभान अल्लाह अल्लाह तोखे पंहिंजे पाण लाइ पैदा फरमायो आहे। अल्लाह ताला तोखे अबस पैदा कोन फरमायो पर दुनिया में तूं आहीं हिन जहान में तूं ईंदो वहीं कॾहिं हुत बीही रहियो आहे कॾहिं हुत बीही रहियो आहे। अचु त मां तोखे इहा ॻाल्हि क़ुर मां बाद में ॿुधायां पर अल्लाह जे वलीअ जी ज़ुबान सां सम्झायां।
आप जो है वो कुरान पाक पढ़ते हैं? जी जी बिल्कुल पढ़ते हैं, मुसलमान हैं। तो हजरत जो है वो हमें आप कसीर कुरान सुनाए। मैंने कहा भाई मुझे इतराज़ नहीं है, अल्हम्दु से लेकर अन्नास तक मुझे कुरान याद है, हाफिज़ में कुरान पाक मुझे याद है। लेकिन मसला ये है कि जो इंसान कहलाकर इंसान की जुबान समझने की ताकत न रखता हो, वो रब रहमान का कलाम कैसे समझे? फारसिया अरबिया को यो इंसान जो इलाज बोली ना है कहां साडी बोली आ जने तो इंसान अल्लाह जो वली इंसान परमेन से उन पाक साले देख दी जुबान तुझे डाले तानो थोड़ी बताना नहीं, वो तो मन का बतावा तो शान हुआ तो इज्जत आ दे के तो तानो बनायो यो तानो नहीं तो समझो नहीं, वो इंसान जी बोली न तो समझे रब रहमान जो फरमान किथा समझे पर हजरत इंसान जो कलाम समझ को रब रहमान जो कलाम को के पढ़ समझ में अचे। अरे अचो तो मानो के अल्लाह जी प्यारे वली जी नाम बुधाए बरी कुरान में मोटी तो अचे सलात सुने सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु जलालुद्दीन रूमी ओ हो जलालुद्दीन रूमी ये को चंदवा यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर से सद सालता अत बेरिया एक पासे तो 100 बरे हो इबादत करी पर उहा आम इबादत हक नबी जी इबादत जेड़ी न हुजे के आम माण्हू जे इबादत जेड़ी न हुजे। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला ने फरमाईंदो आहे पेरिया इबादत जो वॾो शान हुआ अदा हिन ज़माने वारी इबादत न रुकू करता कढो सेल्फी सजदो करता कढो सेल्फी तकरीर करता कढो सेल्फी अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ कंहिंखे ख़ैरात ॾे त कढो सेल्फी अदा इन इबादत जी ॻाल्हि मौलाना जलालुद्दीन रूमी को थो फरमाए। मौलाना जलालुद्दीन रूमी पेरिया इबादत जी ॻाल्हि थो फरमाए। हिक पासे पेरिया इबादत हुजे ऐं फरमाए थो ॿिए पासे तोखे अल्लाह जे वलीअ जी जेकॾहिं हिक घड़ी मिली पवे त 100 वरी हमारी इबादत घटि वा अल्लाह जे वलीअ जी हिक घड़ी तुंहिंजे लाइ 100 सवारी वधी मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला ने पंहिंजी मस्नवी शरीफ में इरशाद फरमाईंदो आहे इन फ़कीर खे अल्लाह तबारक व तआला तुर्की में हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला जे दरबार शरीफ में 7 दफ़ा हाज़िरी ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ वो मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाईंदो आहे अदा तो कॾहिं मींहुं वसंदे ॾिठो आहे वो मींहुं ईंदो किथां आहे। मौलाना जलालुद्दीन रूमी पाण जवाब अता फरमाईंदो
पाण चवा समुंड उन समुंड मां बुखार उथंदा माना दूह उथंदो बाफ उथंदी पोइ बाफ मथे जमा थींदी वेंदी मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाए थो तव्हां त वञी करे ककर ठहंदा वरी ये ककर समुंड खां निकिरंदा उन खां पोइ शहदादपुर जे मथां वसंदा उन खां पोइ शाहपुर जागर जे मथां वसंदा उन खां पोइ वञी करे कोयटा चीन जापान ताईं उतरनि इलाइक़नि ताईं वसंदा हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाईंदो हाणे जॾहिं उहो मींहुं वसंदो वसण खां पोइ पोइ इन गिलगित खां बल्तिस्तान खां इन उतरनि इलाइक़नि खां वसंदो ईंदो रस्ते में किथे गुलब आहे किथे बूटा बि आहे कंहिं जॻह ते घाटियूं बि आहे कंहिं जॻह ते झाड़ियूं बि आहे उन पाणीअ मां कुझु पाणी अहिड़ो जेको उन रस्ते में को अटक में बीही रहंदो गुलनि सां ॻाल्हाइण शुरू करे ॾींदो उहो पंहिंजी ज़िंदगी उते गुज़ारे छॾींदो अॻिते कोन हलंदो पर उन पाणीअ जे काफ़िले में ॿियो पाणी जेको उते कोन बीहंदो उनखे का रुकावट रोके कान सघंदी उहो पाणी उतां खां सफ़र कंदो अटक खां हलंदो पंजाब जे दरियाह में मिसाल थो ॾियां पोइ ईंदो त सिंध में अची पहुचंदो सिंध खां थींदो वो पानी जेको वञी करे वञी साॻो समुंड में किरंदो अल्लामा जलालुद्दीन रूमी मिसाल ॾेई करे सम्झायो जीअं पाणी जो असुल हुयो बि इन समुंड खां ठहियो बि इन समुंड मां वरी वियो बि इन समुंड मां वरी बादल बणियो बि इन समुंड मां वरी वठो बि ज़मीन ते अची हेठि किरियो वञी घुमी फिरी दुनिया जो सैर करे वरी वञी करे समुंड में मिलंदो यानी पंहिंजे असुल सां मिलंदो जलालुद्दीन चवंदो ए इंसान तूं बि ईअं भाई तूं हितां जो कोन आहीं तूं जन्नत जो आहीं दुनिया जा सैर करे करे तोखे बि हिकु ॾिहाड़े ते वञी करे जन्नत में पुॼणो मौलाना जलालुद्दीन रूमी ॻाल्हि भली फरमाई पाण फरमाए था जीअं हाणे इहो पाणी जेको इहो पाणी जीअं बीही रहियो रस्ते में ॻाल्हि खे सम्झजा मुंहिंजा भाउ पाण फरमाए था जेको पाणी कुझु अटक में बीही रहियो तो मां हिकिड़ा अहिड़ा माण्हू उन्हनि जो बि मिसाल हीअं कि बंदियुनि में बीही रहिया अॻिते मंज़िल ॾे इबादत वारीअ ॾे कोन वधिया हिकिड़ा वरी कारोबार में बीही रहिया अॻिते कोन वधिया हिकिड़ा वरी उहे माण्हू जेके धन दौलत सियासत जूं कढ लॻी विया उहे अॻिते कोन वधिया मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाए थो इहे रुकावटूं अथई इन्हनि समूरनि रुकावटुनि खे टोड़े करे वञी करे असली समुंड जन्नत सां मिलो तॾहिं ख़बर पवंदी त तूं इंसान यक ज़माना सोहबत बेहतर सत सालदा बात पर मौलाना एॾी सुहिणी ॻाल्हि फरमाई त इन बरसात ऐं ककर जो असुर समुंड जो पाणी वठो जिथे बि पर घुमी फिरी नेठ समुंड में किरंदो या शहदादपुर में या शाहपुर में या लकी शाह सदर में या तुम मुंहिंजा भाउ वज़ीर शिकारपुर में या खैरपुर में तूं या मुंहिंजा भाउ सखर में पर इहो ज़िंदगीअ जो सफ़र कंदो नेठ तोखे पंहिंजी असुल मंज़िल उन जन्नत ॾे वञिणो जेकॾहिं हिन दुनिया में कारोबार में अटकी पए त पोइ उन मंज़िल ताईं कोन पुॼी सघंदे मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम रुकावटूं टोड़े करे मंज़िल ते पुॼंदो हबीब जे ग़ुलाम जे आदो का रुकावट कम जी न आहे अब जेको हबीब जो ग़ुलाम हुआ थे सच्चा गुलाम है और बिस्तरे पर गुलाम है अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में
जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में, जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा सरकार की नात अचे न विचार छॾे विचार में वेठो अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में या गाल कबूल करे बच्चे कबूल बखेरे अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। ये दूर से कहती है अभी तक शब मेरा, मेरा जवारी रात मेरा जवारी रात दूर सुना साथी ॻाल्हाए दूर सुना ते अदरत सुनो मूसा अलैहि सलाम पर मेरा जवारी रात के इहो मकाम मिलियो जो मूसा जो सरदार मिठो मोहम्मद करीम इन रात रब सां मुलाक़ी थियो ये दूर से कहती है अभी तक शब मेरा अरे सरकार का जलवा है, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। काल फकत हक नबी सुन्नत अदा करण जे लाइ चई रहियो आहे पर मां फ़क़ीर जे अख में ताक़त नाहे जो सरकार जी ज़ियारत करे सघनि को मुंहिंजो भाग वेड़ो आहे ये अल्लाह फरमाए त मुंहिंजे रब जे बारगाह में खज़ाने में खोटी कान्हे पर इहा ॻाल्हि करे त पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी चई सघे थो मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत पीर सईद रहबर रोज़े खणी फरमाए सघे थो वज़ीद हज़रत सोनो शाह सदरुद्दीन लकी शाह सदर वारो फरमाए सघे थो मिट जो घोट हज़रत अब्दुल लतीफ़ बिटाई फरमाए सघे थो सोनो कलंदर चवे सुल्तानुल औलिया चवे हज़रत मखदूम सरवर नूह चवे वज़ीद छो त उहे ॾिसी करे चवंदा अब मेरी निगाहों में जचता नहीं बार बार आशिक अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं
दुनिया जा कारोबार में कंदा रहो ज़माने जो कम कंदा रहो पर हथ यार मल्ले दिल हथ कार मल्ले हथ कम जे हवाले दिल यार मल्ले कर कारोबार करियो कर ज़मींदारी कर भली कर हर कोई ला मुस्तफा जो गुलाम खाएंगे ए मुस्तफा जे गुलाम चे कोई है मां जेड़े के जी सुभान अल्लाह इंसान छाने लायक पैदा करेगा अल्लाह ताला कुरान पाक में फरमाया वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून अल्लाह ताला फरमाया वमा इंसान के पैदा फरमायो खलक़ो जिन्नत के पैदा फरमायो अल्लाह फरमायो तमाका मजदूरी को न करणी तमाखा को क्यों कमणो को करणो लगो मा अल्लाह की इबादत की एहतियाज लगो हाजत रब्बुल जलाल फरमायो तमाके मा अल्लाह पैदा फरमायो तो फकत तमाके पंजी इबादत जे लाए पैदा फरमायो अल्लाह ऐसे नबी मेरे इबादत करने को कमाई उसके ये इबादत में करो तो बोली साहब ने जो जो कहवा तो बनी जड़ी तो दी तो के ज़माने जो कम छड़नो पवंदो ऐं संगत साथ लगे छड़नो पवंदो न इहो मतिलबु ग़लति कुरान पाक छड़नो फरमाए अल्लाह ताला कुरान पाक में फरमाया दुआ से अल्लाह दुआ से केड़ी अल्लाह ताला फरमाया ऐ इंसानो हबीब की जुबान अल्लाह ऐ इंसानो ही दुआ घुरंदा कयो भला कयो रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाह ताला या दुआ कुरान पाक में सिखारिया न को मुसलमान दुनिया छॾींदो आहे न को आखिरत छॾींदो आहे अल्लाह न को दुनिया में गुम थींदो आहे न को आखिरत दुनिया पंहिंजी बर्बाद करे उन में गुम थींदो आहे जेको मुस्तफा जो गुलाम हूंदो आहे उहो पंहिंजी दुनिया बि भलो न कंदो आहे त पंहिंजी आखिरत बि भलो न कंदो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत उस्मान बिन नून
रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला अन्हु, मुझे महबूब जा लख खां वधीक सहाबी हैं। खुदा पाक जो कसवा मां तोखे उन्हनि बंगालनि में शार ॾेई करे कठी करे ॾेखारियां। ओ उन्हनि मां कहिड़ो कोन हुयो जेको रुॻो चवे त दुनिया जे कढ हलणो आहे ऐं आख़िरत जो समर नाहे ठाहिणो। न को उन्हनि में अहिड़ा के हुया जेके पंहिंजी दुनिया नऊज़ बिल्लाह बर्बाद करे रुॻो आख़िरत जी ॻाल्हि कनि। मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहे रात जो मुसल्लन ते बीही करे इबादतूं कंदा हुआ त ॾींहं जो वरी तलवार हथ में खणी करे मुस्तफा सां गॾु जिहाद कंदा हुआ। रुहबानुन बिल्लैल व फुरसानुन बिन्नहार, रात जो तहज्जुद कोन छॾींदा, रात जो इबादत कोन छॾींदा, रात जो जेके इबादतूं हर कोई मुकम्मल अदा फरमाईंदा हुया, कुरान जी तिलावत फरमाईंदा हुया, अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कंदा हुया ऐं ॾींहं जो उपासियूं कोन ॾींदा। हेॾा मुंहिंजे महबूब मदीने वारे जो हुकुम थी पवंदो हो त जिहाद ते हलणो आहे त के रुॻो उपासी कोन ॾींदो हो, लब्बैक जा नारा हणंदो ॿाहिरि निकिरी ईंदो हो। या रसूल अल्लाह हाज़िर अल्लाह ताला तॾहिं क़ुरान पाक में ओ इन्हनि मुजाहिद जी तारीफ़ कई आहे। तो मूं जहिड़ो मुजाहिद मुंहिंजो त हाल तोखे पाण ख़बर आहे। मुंहिंजा भाउ जी न तव्हां खणी मुजाहिद हूंदव पर मां पंहिंजी थो ॻाल्हि कयां। असां कहिड़ा मुजाहिद आहियूं? असांजो को हाल ई कोन आहे। असां ॾींहं जो 5 वक़्ती निमाज़ पढ़ियो बीही रहूं, चऊं त असां वॾो आसमान पंहिंजे कुल्हनि ते खयो आहे ऐं जेकॾहिं 5 रुपया ख़ैरात जा कंहिंखे ॾेयो बीही रहूं त असां सम्झूं था त असां हातिम तारीफ़ो बि मथे चढ़ी वियासीं। मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह ताला क़ुरान पाक में सचनि इंसाननि सचनि ग़ुलामनि उहे रब मुंहिंजे महबूब जा सहाबी उनजी तारीफ़ रब पाण कई। लॻी तुंहिंजी तार हाजत देखे दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार कुरान वलिया इलाह आलमीन वलिया निशानी जो ईमान निशानी उनकी तकवा द हथ में मुंडियो पाण वलिय जी निशानी लाए गरदनी में जड़ुन यो वलिय जी निशानी लाए वदा वदा बार छड़ उन जो आंत लेटू थी वजन आंत कुतियूं थी वजन या वलिय जी निशानी लाए अदा वलियो उनके चेबो आने वलिय के ॾिसण सां अल्लाह बेख्तियार करेंगे ला
के माण्हू ख्वाब में ॾिठुसि ॼाण छॾण खां पोइ वॾो हसीन जमील सोनो लिबास पातल अथसि, मथे ते सोनो नूरानी ताज पातल अथसि ऐं जन्नत में सैर कई। हुन ॾिसण वारे ॾिठुसि गुफ़्तगू कई, साईं तूं मुफ्ती, तूं अल्लाह, तूं बुज़ुर्ग, तूं रोज़े धणी रहबर, तूं तजर धणी रहबर सोनो, तूं हज़रत सोनो सूर्य बादशाह, यानी तुझो शान सोना अल्लाह तो तेरी मेहरबानी कई आहे तोते तो हुई छड़ी एॾो वॾो अल्लाह एॾी वॾी ख़िदमत कई, मस्जिदूं ठाराई, मदरसा ठाराई, दीन जी ख़िदमत कई, लखे मुरीद कई, तोखे त इहो ॾाढो मिलणो हो। हुनजी उम्मीद इहा ही हुस्न ज़न इहो हुयो ॾिसण वारे जो। हुन अल्लाह जे प्यारे वारे खे ईअं जो चई त हुन अल्लाह जे प्यारे वारे हुनखे जवाब ॾिनो, हाओ वॾा अल्लाह ताला मुंहिंजी इबादत क़बूल कई रद कान फरमाई, अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा रोज़ा बि क़बूल फरमाया, मदरसे में पढ़ाइण बि क़बूल फरमायो, फतवाऊं जारी करण बि अल्लाह क़बूल फरमायो। अल्लाह तबारक व तआला ही जेके अल्लाह कारी मुरीद कया अथनि ये मुरीद बि अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाया। पर हे जेका मेहरबानी ॾिसी थो इन्हनि कमनि जे करे कोन्हे, हिकिड़ी ॿी मेहरबानी आहे, उन जे करे अल्लाह ताला इहा कर्म नवाज़ी फरमाई आहे। तो मेरा रोज़ा भी कबूल, तुझी नमाज भी कबूल, तुझो हज भी कबूल, तुझी ज़कात भी कबूल, तुझा मदरसा भी कबूल, तुझो खैर खैरात करण भी कबूल। हे अल्लाह नूरानी ताज तोखे छो पारायो आहे जी हिकिड़ो साल हो मां शागिर्द हुयुसि, पंहिंजे उस्ताद जी ख़िदमत में हीअं वेठो हुयुसि जीअं तव्हां साईं जे साम्हूं वेठल आहियो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ जी असांजे उस्ताद असांखे हदीस पे लिखाई, उन असांजे उस्ताद चयो हज़ारनि जे तादाद में शागिर्द अॻियां वेठा हुया। उस्ताद इमलाओ इनखे चइबो आहे इमलाओ असांजो उस्ताद कराए रहियो हुयो, यानी लिखाए रहियो हुयो सबक़, ऐं सभिनी तालिब इल्मनि जो कंधो हेठि हुयो, कलम हथ में हुया, हर तालिब इल्म जो ध्यानु कलम ते हुयो। मुंहिंजे उस्ताद चयो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी हुन फरमायो त मुंहिंजे महबूब मदीने वारे हीअं चयो आहे। उहे जेके बि तालिब इल्म वेठा हुया उहे समूरा लिखण में मसरूफ़ हुया, कंहिंजो ध्यानु कोन हुयो। मां ज़ोर सां वॾी आवाज़ सां चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेड़ी बार मां ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, या जेके लिखी रहिया हुया अॻु में उन्हनि जी तवजो कान हुई, पर मुंहिंजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण जे करे हाणे सभिनी खे दुरूद यादि अची वियो। हाणे सॼे उन हाल में वेठल सभिनी चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह फरमायो इबादत कबूल, रोज़ा कबूल, हज कबूल, मदरसे जी ख़िदमत कबूल। तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहपुर जो शहर प्यार मां इहा कई ॻाल्हि जोड़े ॾियां छो त तोखां विसरी न वञेगा। मां ॻाल्हि इहा कई त अल्लाह वारो उहो आहे जंहिंजो चेहरो ॾिसी गुस्ल करणु यादि न अचे। गुस्ल करणु माना हमरा अहिड़ो वयल में आहे, साल थिया त जॾहिं ते तूं हुनखे ॾिसण सां साबुण यादि अचे त पर लाइक़ पाए हुजे, जेकर मुड़ुस खे खड़े करे वेंदा वली हिनखे न चइबो आहे। वञो न सेवण में वेठा अथव मवाला हेठि अथनि कंध, हथनि में गुंडियूं, बसि पुॼे त माशाला पेरनि में न पाइनि हूंदनि। अलाह सां क़यामत में त कड़ा पेटूं कंदा हणाई पाण ई हणाए छॾिया थो पाण खे। मुंहिंजा भाउ इहे वली कोन थे, हिकिड़ा अथई अल्लाह वारा, ॿिया अथई अल्लाह मारिया, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। या अल्लाह मारिया,
इन जो मतलब जो शरीयत पाक जो मुखालिफ आहे वो अल्लाह वारो नाहे उनखे अल्लाह मारियो पहुची सघे थो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ नेशापुर हिन वक़्त में नेशापुर जो हिस्सो कुझु अफ़गानिस्तान में ऐं कुझु ईरान में ये सॼा अहले सुन्नत जी दुनिया अहले सुन्नत जी अल्हम्दुलिल्लाह ॾिबा आहे। उन नेशापुर जे शहर खे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जो फ़र्क़ हज़रत इमाम अली रज़ा जो सुभान अल्लाह नथा चए ॿाहिरि वारे काबड़े लाना नहीं चए ये इमाम अली रज़ा हज़रत सैयदना सोहणे इमाम मूसा काज़िम जो फर्जंद इमाम मूसा काज़िम हज़रत इमाम जाफ़र सादिक जो फर्जंद इमाम सैयदना जाफ़र सादिक हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर जो फर्जंद इमाम मोहम्मद बाक़िर सोहणे इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्जंद सोनो इमाम ज़ैनुल आबिदीन फर्जंद करबला वारे सोने हुसैन जो सोनो इमाम हुसैन अम्मा खातून जन्नत जो खातून जन्नत मिठे मोहम्मद करीम जे जिक्र जो चुको गाल समझ में जी मक्का को शुरू कर नबी पाक खातून जन्नत इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर इमाम जाफ़र सादिक इमाम मूसा काज़िम ऐं हज़रत इमाम अली रज़ा नबी सही ऐं इमाम अली रज़ा जे विच ते रुकू 7 के इनो वेझो वो हज़रत इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु सैर फरमाईंदा सादात किराम छाजे खां दीन जी तबलीग इस्लाम जो पैगाम पुॼाइण जे लाइ हज़रत इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण सफ़र फरमाईंदा हलंदा 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 अची नेशापुर जे शहर में पहुता तो दुरूद पढ़ते तो कि महबूब जी बारगाह में अचे सल्लल्लाहु अलैहि या रसूल तो मथे करे बुधायो सुभान अल्लाह अब हलायो तकरीर या बस कयो दुरूद बुधा के मुखे करो भाई सल्लल्लाहु हिकिड़ो ॿुधाई कुझु पर इन मां मसइला इलाही सम्झाई सुभान अल्लाह वाक़ई हिकिड़ो आहे जो मसइला सम्झाई हज़रत इमाम अली रज़ा बिन हज़रत इमाम मूसा काज़िम बिन जाफ़र सादिक बिन इमाम मोहम्मद बाक़िर बिन इमाम ज़ैनुल आबिदीन बिन इमाम हुसैन बिन सय्यदा खातून जन्नत बिन्त सय्यदुल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुझे महबूब अकरम सा संगो गढ़ियो पियो टुटल नहीं सुभान अल्लाह इमाम अली रज़ा नेशापुर में शहर में आयो अचड़ो शहर वारनि सलाह कई असां वटि वॾो इमाम अचे थो हज़रत इमाम अली रज़ा इमाम माना वॾो वक़्त जो आलिम इमाम माना वक़्त जो वॾो बुज़ुर्ग हज़रत इमाम अली रज़ा अचे पियो हलो शहर वारा हज़रत इमाम अली रज़ा जो इस्तक़बाल कयो पर पाण में सलाह कयो हाणे ॿुधजो सलाह कयो अदा असीं त आहियूं हज़ारनि में असीं त आहियूं लखनि में हाणे समूरा हज़रत इमाम अली रज़ा सां हथ त कोन मिलाए सघंदासीं
न को हथ मिलाइण जो टाइम आ, न को अगले के तकलीफ़ ॾियणी आ। पर समझ समझ केड़ी भली आ। पाण में सलाह कयो असां चूंडियूं था हिकड़े वॾे पंहिंजे आलिम खे, जेको असांजो आलिम असांजी सरदराही कंदो ऐं उन अल्लाह जे प्यारे बांधे वटि उन जी ख़िदमत में असांजा अर्ज़ पुॼाईंदो ऐं उन खां जवाब वठी वरी असांखे ॿुधाईंदो। ॼण त जेकॾहिं असांजे उन इमाम इन हज़रत इमाम अली रज़ा खे हथ ॾिनो ॼण असां हज़ारनि ॼणनि हथ ॾेई छॾियो। हाणे तूं सोच, असीं त माशाअल्लाह जलसन में विया आहियूं त घणे घटि हिन कुल्ले में सूर आहे। न को असीं इमाम, न को असीं अल्लामा, न को असीं मुफ्ती, न को असीं वॾा के बुज़ुर्ग, असीं आम फ़क़ीर तालिब इल्म आहियूं। पर जलसो करे निकिर त को हीअं पकड़े हीअं पियो छिके, को हीअं पकड़े हीअं पियो छिके, को अची हथ जोड़ी ॾिए, को टकर पियो हणे, को डह पियो हणे, को पासे खे पियो चिथे, को पेर ते पियो लतूं ॾिए। मुंहिंजा भाउ अज़ीज़, हिकिड़ो पंहिंजो वॾो चूंडियो जेको कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं नेक खे, कंहिं सालिह खे तव्हांजे पारां नुमाइंदगी करे उहो हथ ॾिए, तव्हां सम्झो त असां सभिनी हथ ॾेई छॾियो। विच ते तव्हां खां सवाल हिकिड़ो पुछां, तव्हांजी तरबियत जी आहे, प्रोग्राम जो तरबियत जो आहे। मां तव्हां खां पुछां थो त निमाज़ में जेॾी महिल बीहंदा हो तव्हां सभु इमाम हो या हिकु इमाम? न सभु हिकु इमाम। अदा रब जी बारगाह में तव्हांखे पेश करण वारो हिकु हूंदो, उनजे कॾहिं लॻंदा आहे रब जी बारगाह में तव्हांजो नुमाइंदो आहे। मुंहिंजा भाउ, इहे आदाब सिखो महफ़िल जा, ई महफ़िल में वेहण जा आदाब, ॻाल्हाइण जा आदाब, कचहरी करण जा आदाब। हे मुहम्मदी महफ़िलूं मूंखे ख़ुदा पाक जो कसम आहे, तव्हां ईअं कोन वेठा हो, अल्लाह जा मलाइक तव्हांजे मथां नूरी पर विछाए ईअं जहिड़ियूं जहिड़ियूं महफ़िलूं ते वापसि थियण जी ॻाल्हि करे हुन में ख़ुदि जो निकाह हराम कोड़ो आहे, जवान आहे, वरी निकाह कंदी आहे ऐं उहे बि मुर्गियूं न को परे छॾे करे कुल्ला आणनि। मां ॻाल्हि कई पई साईं सां, मुंहिंजो दीन में सभ खां वॾी बिगाड़ पैदा करण वारो मौलवी आहे। सची ॻाल्हि आहे, दो नंबर हाले सुन जो दो नंबर ग़लति माण्हू खे कुझु नहीं होता, मुफ्ती साहब ने जज्बात किया, मुफ्ती साहब वैसे ही बात फरमा देते हैं। आप ठीक है, आप वो सारी उम्र अहले सुन्नत की आपने खिदमत की, तुम मुसलमान होने वाली औरतों को कहोगे कि जाकर हिंदुओं को वापस करें, और फिर आकर अहले सुन्नत व जमात की दस्तारें पहनोगे। खुदा पाक जो कसम आहे, हक़ जी ॻाल्हि करणु इंशाअल्लाह कल्ह बि कई आहे, अॼु बि कयो था, लखो नाराज़ थियनि त भले थियनि, शरीयत पाक जी ॻाल्हि छॾबी कान, डंके जी चोट ते पई। वक्त गुज़री 3 महीना 4 महीना थी मुफ्ती खे यादि ई कान हूंदी, परते वेठो आहे शादा छापुर में, तव्हांजे शहर जे गोरबनि खे पाण जागणु घुरिजे, जागणु घुरिजे, थोरो जागो, कुझु अकुल कयो, सॼी उमिरि वेठाई वेठाई करे तव्हांजो कोन वक़्तु गुज़रंदो। कब्र में हाणे वञणो अथव, शाहपुर वारे खे चवण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अलाह रसूल जो ख़ौफ़ कयो, ऐं थोरो पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कयो। ऐं इहा मुंहिंजी फ़तवा तव्हां ॿुधी छॾियो, जे कंहिंखे सुभाणे एतबार कयो सॼी शहदादपुर जा मौलवी मूं वटि वठी अचो, इंशाअल्लाह फ़क़ीर सिकंदरी वठी इहा ॻाल्हि साबित करे। खुदा अल्लाह रसूल के सलाम जणो थे कैसे नहीं मानो डबल पॉलिसी में हो, इधर भी जाओ उधर भी जाओ, ये भी खुश करो वो भी खुश करो, ये भी ठीक है वो भी ठीक है। खुदा जा बंदा जेडी मन साफ दी न खबर ही काने, महबूब फरमायो कि डिंगर जे मथा उन जे मथा इंसान कपड़ विछंदो आ, तो कपड़ विझी करे सरड़े करे वापस उन डिंगर के छिकींदो आ। दीन सां गद्दारी करण वारे जो रूह इन खां बि वधीक तकलीफ़ में निकिरंदो आहे। पर जेॾी महिल हज़रत रोज़े धणी रब जहिड़ा जवान दुनिया में वेंदा आहिनि त मलाइक बि ख़ुशीअ मना आसमान ते ख़ुशू थी वियो, हदीस वारो हो वञे, अहिड़नि प्यारनि ॻाल्हियुनि ते ख़ुशू थी वियो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़। लिहाज़ा मां अर्ज़ु फ़क़ति एतिरो थो कयां, समझाइण तो एतिरी ॻाल्हि थो, आदाब बि सिखो, फ़हम बि सिखो, उमीद आहे सम्झी वेंदव। अॻिते हलो त ॻाल्हि ॿुधायो। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि
करे सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लल्लाहु शाहपुर में शहर वाला पंजे पान में सलाह कया तो वो अल्लाह असा जो हिकड़ो इमाम सोने इमाम अली रजा सा गुफ्तगू करे हजरत इमाम अली रजा आयो उन वक्त जो बड़ो इमाम बड़ो आलिम हजरत अल्लामा असलम तुसी रहमतुल्लाह तआला अलैह सबने चयो तू बड़ो इमाम तू बड़ो अल्लामा तू बड़ो मुफ्ती आही तू सोने इमाम अली रजा दे दरबार में असा जो नुमाइंदो हजरत जोड़ो असमान सोशी वडो मुहद्दिस तैयारी फरमाई तैयार थियो शाहपुर जा मानो बाहर निकता जागो था इला ले हजरत इमाम अली रजा सवारी में अचे पयो हजरत बिट जो घोड़ो अब्दुल लतीफ फरमाई दुआ की आयो काफिलो जो साथ धणी सरवाण वार वठी बागु कया पमाहुंद पलाण ओए जेहड़ो पुनल पाण तेरी सिद्रा साथ जी आयो काफिलो उजनी तरह कोचारी तोद सिंगारिया सैयद चवे करहा मझा कोड ओ लख लही पैलो जी जान तन जतन जी हजरत इमाम अली रजा आयो उठ ते सवारा या घोड़े ते सवारा जेका भी सवारिया इमाम अली रजा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी कैफियत अच्छा चेहरे मुबारक ते हीअं कपड़ो पाएला सुभान अल्लाह ये कपड़ो इमाम अली रज़ा जे चेहरे ते छो इहो पोइ ॻाल्हाईंदा सुभान हिन ते गुफ़्तगू कंदासीं करे तफ़सील सां पोइ जो अंदर दाख़िल थिया हाणे हज़ारनि जे तादाद में माण्हू गॾु हर कोई ते तव्हां वारो कमु न हर को अॻिते कोई हद में पंहिंजी हद तिलक हुदूदुल्लाह फला तातदू ये अल्लाह जो हदूं लिका चवे ये न लगाए हर को पंहिंजी हद में रहीम अल्लाह इमरान अरफ क़दर नफ्स सो उमर तो फरमाया अल्लाह उन पाने ते रहम करे जो पंहिंजी औकात सुभान मुझे औकात मां गरीब मां मिस्कीन है मुझी केड़ी हैसियत हर को पंहिंजे हद में असलन सुसी मां अॼु जे हज़रत इमाम अली रज़ा के ॾिठो हिकिड़े माण्हू अची हज़रत असलम सुसी रहमतुल्लाह अलैहि खे अर्ज़ कई सुणा हज़रत सैयदना इमाम अली रज़ा के चो चेहरे तो पर्दो त खण ज़हरत कयो पर्दो त खण असां जेको था करो ओ मुफ्ती आ ॻाल्हि त ॿुध इहो छा ओ साईं अरे आफा साईं तू इमाम साहब जेरे मुबारक तो पर्दो हज़रत असलम खुशी के यकीन में पाण को समझे दो इमाम पाण समझे दो अवाम में कहे मुअज़्ज़ज़ इशारो के पता वेसर थे मुख्तसर हज़रत इमाम असलम तुसी रहमतुल्लाह अलैहि हज़रत इमाम अली रज़ा के अर्ज़ कयो क़िबला जमायत आयला चेहरे मुबारक पर पर्दे के खड़ो असा के चेहरे जी ज़ियारत करायो अदा उन वक्त निशापुर जा हज़ार जी तादाद में काफिर गैर मुस्लिम उहे बाहर निकल आया होया छाजे करे उन जो इरादो हुयो त वञो वञी करे असां मदीने वारो घोट त ॾिठो कोन हुयो असां उन जो दीदार त कोन कयो हुयो पर उन जो बचड़ो अची रहियो आहे असां उन जो दीदार त करे वठूं हज़रत इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे उन चेहरे मुबारक तां जेॾी महिल पर्दो खयो आहे
मुसलमान चवन पया सुभान अल्लाह ऐं काफर चवन पया ला
जड़ी मन सुने इमाम अली रज़ा या हदीस पाक मुकम्मल फरमाई अस्तमद में हवालो देखा रे तो उन वक्त नेशापुर जा के हज़ारे माण्हू गॾु थिया हुआ उन्हनि समूरनि इहा हदीस लिखी ऐं आलिमनि उन्हनि लिखण वारनि जी ॻणप कई इमाम अली रज़ा इहा हदीस बयान कई त उन वक्त में लिखण वारा जिन वटि कलम हुयो उन्हनि जो अंग 30,000 माण्हुनि इनखे हदीस खे लिखियो। मुंहिंजा भाउ अहले सुन्नत जो वॾो इमाम आख़िरी ॻाल्हि थो कयां, बसि टाइम मुंहिंजो पूरो थी वियो। अहले सुन्नत जो वॾो इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला वॾो मुजाहिद आहे। आलिम चइबो ई मुजाहिद आहे, आलिम हूंदो ई मुजाहिद, आलिम जो कमु ई जिहाद आहे। आलिम इन दुनिया जे लाइ न आयो आहे, बवाइर दुनिया में माण्हुनि खे आलिम हूंदो ई मुजाहिद आहे। वो इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला उनजी फतवा इमाम अहमद बिन हंबल फरमायो तो इन हदीस जा जेके रावी उन्हनि में हर हिकु कड़ो कड़े सां ज़ंजीर ठहंदी आहे। रावी कीअं हूंदा? हज़रत इमाम अहमद बिन हंबल तो फरमाए मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां इन हदीस जे रावियुनि जा नाला इमाम अली रज़ा, इमाम मूसा काज़िम, इमाम जाफर सादिक, इमाम मोहम्मद बाकिर, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन, सोनो इमाम हुसैन, सोनो अली, मोहम्मद करीम और मिठो महबूब मदीने वालो साईं, सोनो जिब्रील ऐं मुंहिंजो रब, ये सब रावी ये नम रावी था, रब रावी न ये नम रावी था। इमाम अहमद बिन हंबल तो फरमायो मां फतवा थो ॾियां इन नमन रावियुनि जा नाला लिखी पन्ने थे इनखे पाणीअ में विझी करे चरे खे बि पीआरींदे त इन नाले जी बरकत सां अल्लाह शफ़ा ॾींदो। अहले सुन्नत व जमात वारनि इन हदीस जो नालो रखियो आहे। कहिड़ो नालो ॿुधाए छॾिया। अहले सुन्नत वारनि इन हदीस जो नालो रखियो आहे सिलसिलतुज़ ज़हब। उहा ज़ंजीर जंहिंजी हर कड़ी सोन जी, उहा ज़ंजीर जंहिंजी हर कड़ी महबूब जा बचड़ा ऐं सुनी छा महबूब जे रुगो बचड़नि सां मोहबत कंदो आहियां सां दो नंबर सुनी हूंदो ई कोन्हे, ठग सुनी हूंदो ई कोन्हे। ईअं ॻाल्हि न करे त महबूब जे बचड़नि जी ॻाल्हि आई त वाह 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 हैदर हैदर ऐं मां सहाब जी ॻाल्हि अचे थोड़ी पर मुड़ुस टिम थी वञे। असां अहिड़ा आहियूं ई कोन, असीं न को खण, असीं न को टुंडा, अलाह पनाह ॾे न को असीं मंडा। ख़ुदा जो कसम आहे हथ असांजा दामन रोज़े वारे जा, हथ असांजा दामन सोने गौसे आज़म जा, हथ असांजा दामन हज़रत अलीअ जो, हथ असांजा दामन सोने हज़रत उस्मान जो, हथ असांजा दामन सोने उमर फारूक जो, हथ असांजा दामन सोने सिद्दीक़ अकबर जो जेको सभिनी सहाबे में अफ़ज़ल आहे। ऐं हथ असां सुन्नत जमायत वारनि जा दामन मदीने वारे मीर जो। अल्लाह वारा हूंदा ई हुआ जिन खे ॾिसण सां अल्लाह यादि ईंदो आहे। अरे अल्लाह फरमायो इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। वला आइन कहिड़ा अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। उहे ईमान वारा आहिनि ऐं तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब। इलाही उन्हनि खे इनाम कहिड़ा ॾिनई? अल्लाह फरमायो लहुमुल बुशरा, उन्हनि खे बिशारत आहे फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह। अल्लाह जी कलिमात में तब्दीली कान थींदी। ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। वॾे में वॾी कामयाबी इहा आहे। सुभान अल्लाह। तोखे कामयाबी ले कहिड़ी खपे कोन्हे खपे छो दुनिया में कोन थियो? कहिड़ी दुनिया में पइजी वियो? अबो यादो कोन्हे जेको कल्ह हुयो वॾो सुठो थियो आहे बाज़ार में? यादि कोन्हे? ॾाॾो किथे आहे? नानो किथे आहे? किथां विया? कल्ह हिते ईंदासीं हज़रत साईं अब्दुल रज़ाक सिकंदरी रहमतुल्लाह अलैह हूंदा हुआसीं। असां सम्झंदासीं असां सदाईं ॿार हूंदासीं। हज़रत मुफ्ती साहिब जी तक़रीर कंदो साईं अब्दुल रज़ाक हूंदा। ॿिया तव्हांजा साथी मां मिसाल ॾिनो आहे, सभिनी जा नाला कोन खणी सघंदुसि। वीचारा पंहिंजे मुड़ुसनि में आराम ई आहे। तूं केतिरी मोहलत वरिती आहे? केतिरो तो टाइम आहे? अचु रब ॾे
अच पंहिंजे बाना अच बाना पंहिंजे रब ॾे। ऐं इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में ॾिनो आहे? तोखे बाज़ारूं खाई वियूं, तोखे बनियूं खाई वियूं, तोखे ज़माने जो कमु खाई वियूं। इंशा अल्लाह ताला जंहिंजी लम अल्लाह जे वलीअनि नेकनि सालिहनि सां ज़रूरु उनजी बेड़ी थोरी हिचकोला खाईंदी, पर यार मूंखे पक आहे त इंशा अल्लाह उनजी बेड़ी लुॾंदी ज़रूरु, पर उनंदी कॾहिं न। इंशाअल्लाह ताला उनजी बेड़ी तरंदी रहंदी। अल्लाह से मुंहिंजो चयो क़बूल फरमाए, अल्लाह से अवांजो ॿुधो क़बूल फरमाए। मां वसाण ब्रादर्स जो शुक्रगुज़ार आहियां, बिलख़ुसूस फ़कीर सरफराज़ बाबू साहब वसाण ऐं उन्हनि जा ॿिया दोस्त अज़ीज़ ख़ानदान जा फ़र्द, उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां। असांजो महिरबानी फ़कीर साईं दाद वसाण साहब, उहे बि पंहिंजे ॻोठ खां तशरीफ़ वठी आया। मां हाणे ॾिठो आहे साम्हूं वेठा हिन को घुरायोसीं, साईं पाण हुते वेही रहियो हूंदो, उन्हनि जो बि शुक्रगुज़ार। तव्हां सॼी संगत जो शुक्रगुज़ार। हज़रत साईं जो बि शुक्रगुज़ार, एॾो पंधु करे तशरीफ़ वठी आया। साईं जा ॿिया आलिम शहर जा पाण त हुई गॾु आहियो, तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहे। महिरबानी जो कमु आहे जहिड़े चरे खे ॿ टे मिंट ॿुधो। अल्लाह से तव्हां असांजी सोबत क़बूल फरमाए, अचनि क़बूल फरमाए। यार ज़िंदा सोबत बाक़ी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह तमाम हज़रात तशरीफ़ फरमा रहे हैं।